नाज़रीन, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद पुलिस पारां ट्रायल केस के जवाबदार ते तशद्दुद खिलाफ दरख्वास्त ते SSP हैदराबाद मथा सख्त कावड़ जो इज़हार कंदे 3 पुलिस एहलकारन के हटाइण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। वधीक तफ़सील लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर सलीम मला। जी सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद पुलिस पारां ट्रायल केस के जवाबदार ते तशद्दुद जे खिलाफ दरख्वास्त ते SSP हैदराबाद ते सख्त कावड़ जो इज़हार किया है। पुलिस अफसरन SHO नेक मोहम्मद खोसो ताहिर मुगल के हटाइण जो हुक्म ॾिनो है। जॾहिं त पुलिस अफसरन जो एडिशनल IG स्पेशल ब्रांच का रिकॉर्ड भी तलब किया है। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद के जस्टिस रियाजत अली सार मुश्तमिल सिंगल बेंच में टंडो यूसुफ रहवासी पारां केस में दाखिल दरखास्त ॿुधणी कई है। अदील चांडियो SSP हैदराबाद SHO नेक मोहम्मद खोसो ताहिर मुगल स्पेशल ब्रांच में अमलदार पेश किया आहिनि। पुलिस तरफा दरखास्त गुज़ार के वकील जो चवण है तो पुलिस तरफा मुझे हिरासत गिरफ्तार करे भुंग घुरी वही न ॾियण ते केस में नामज़द किया वियो। दरखास्त गुज़ार के वकील जो चवण है तो केस में नामज़द थियल जवाबदार जमानत करण बाद ॻोठ वियो तो संदसि साले के केस में फसायो वियो। अदालत केस की ॿुधणी थोड़ी देर ताईं मुलतवी कंदे SSP हैदराबाद के तलब करे वरितो। अदालत जो तव्हांजा ऑफिसर ट्रायल केस में पेश जवाबदार के गुटको ॾेई तशद्दुद करे संदन बाहूं ऐं हथ बनी रहा आहिनि। अदालत इहो कयो त पुलिस जी कहिड़ी रियासत है ट्रायल केस के जवाबदार के गुटको जॾहिं पंहिंजे रियासत कायम करे एतिरो ज़ुल्म कयो आहे। अवां वाक़े की जांच करियो। जांच मुकमल थियण ताईं पुलिस अफसर ताहिर मुगल ऐं नेक मोहम्मद खोसो के उहिदनि तां हटायो ऐं रिपोर्ट पेश कयो। एडिशनल IG स्पेशल ब्रांच लाॻापियल पुलिस अमलदारनि जी जांच मुकमल करे ॿुधणी जेको आहे ॿिनि हफ़्तनि ताईं मुलतवी कई वई आहे। जी सलीम, अवां जी महिरबानी।